मसूबुरगड़ी में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ा मसइलनि जे हल लाइ रैली कढी वई। रोशन कंदराणी, मंसूर लाखो, अली अहमद शिलगिरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त तालुके हैदराबाद जा ॿाराड़ी वारा इलाइक़ा खंडर बणिजी विया आहिनि। स्कूलनि में उस्ताद ऐं फर्नीचर न आहे, सिहत मर्कज़ ऐं अस्पतालनि में दवाऊं ऐं डॉक्टर न आहिनि। हुननि चयो त पीपी हुकूमत सूबे खे खंडर बणाए छॾियो आहे। हिते जेका गवर्नमेंट हिते उन्हनि मसइलनि खे तइलीम जो निज़ाम या को बि सही तरीक़ेकार सां को बि सेटअप कोन्हे को। जेके बजट्स अचनि थियूं उहे बजट्स उन्हनि पंहिंजे ज़ाती ख़र्चनि ते ज़ाती इस्तेमाल ते ख़र्च कयूं वञनि पियूं। वाणकी वसी स्कूल हाई स्कूल आहे, उते तमामु घणी उस्तादनि जी खोट आहे। जेको तइलीम जो ॿारनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे, जंहिं ते बि असां अॻु में बि एहतजाज रिकॉर्ड कराए चुका आहियूं। अॻवाणनि चयो त पीपी 40 वरियनि जे इक़्तिदार दौरान रुगो करप्शन करे पंहिंजा पेट भरिया, जंहिं सबबि हर शहर खंडर नज़र अचे थो। पीपल पार्टीअ जे 40 साला दौरे इक़्तिदार जे नाअहलीअ सिंध जे माण्हुनि खे एड्स जहिड़े मूज़ी मर्ज़नि जे मुंहं में उछले छॾियो आहे। पीपल पार्टी असीं आयासीं हिते ऐं ॾिसंदो आहियां सिंध जे सभिनी शहरनि जी सूरत आहे इहा, जंहिं शहर में ख़ासि तौर ते ॿाहिरां कंहिं पीपल करप्ट MP MLA मिनिस्टर जो फोटू टंगियल ॾिसंदो आहियां ऐं सम्झी वेंदो आहियां त हीउ शहर खंडरात में हूंदो। ऐं जॾहिं उन शहर में घिरूं था ॾिसूं था त वाक़ई उन शहर जा रोड रस्ता उजड़ियल आहिनि। उन सॼे शहर जे माण्हुनि जा बेरोज़गारी ऐं बुख खां मुंहं ऐं चहिरा लथल आहिनि। अॻवाणनि अपील कई त सिंध जे अवाम ते रहम कंदे तरक़ियाती कम कराए सिहत ऐं तालीम समेत बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।